विछा तालका अस्पताल हाल में यंग डॉक्टर्स एसोसिएशन ऐं म्यूनसिपल कमेटी जे तावन सां मुख़्तलिफ़ बीमारियुनि जे इलाज लाइ हिकु रोज़ा मुफ़्त तिबी कैंप लगाई वई, जंहिं जो इफ़्तिताह चेयरमैन म्यूनसिपल कमेटी गुल मोहम्मद पंवर कयो। मुफ़्त तिबी कैंप ते सिंध जे नाले वारनि माहिर डॉक्टरनि डॉक्टर असदुल्ला मेमण, डॉक्टर परवेज़ अहमद मेमण, डॉक्टर मोहम्मद यासिर खैबर, अहमद अली दानिश ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ बीमारियुनि में विकिणियल मरीज़नि जो मुआइनो करण बाद खेनि मुफ़्त दवाऊं पिणु ॾिनियूं। इन मौक़े ते तालका अस्पताल हाल जे MS डॉक्टर कुर्बान मेमण ॿुधायो त ग़रीब मिसकिन ऐं बेपहुच माण्हुनि खे सिहत जो मुफ़्त सहूलियतूं ॾियण लाइ मेडिकल कैंप क़ाइमु कई वई आहे, जंहिं में 200 खां मथे मुख़्तलिफ़ बीमारियुनि में विकिणियल ॿारनि, औरतुनि ऐं मर्दनि जी चकास करे उन्हनि खे मुफ़्त दवाऊं ॾिनियूं आहिनि। हुन जो त असांजी कोशिशि आहे त हाल ऐं पसगिरदाई जे अवाम खे वधि खां वधि सिहत जूं सहूलियतूं घर वेठे मुहैया करे सघूं। असांजो मक़सदु ग़रीब मिसकिन बेपहुच माण्हुनि जी ख़िदमत करणु आहे। इन मौक़े ते इमदाद जमाली, कादिर चन्ना, मीर कुर्बान, ग़ुलाम मोहम्मद अबड़ू ऐं ॿिया पिणु साणुसि गॾु हुआ। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।